अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अतारा जड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में सिंध जे हवाले सां ॻाल्हाइण नथो ऐं सिंध में बि जेके असांजूं ड्रेनेज जूं मुख़्तलिफ़ रिथाऊं आहिनि उन हवाले सां असां ॾिठो माज़ी में 2 साल लाॻीतो हिकिड़े साल तमामु वॾी ॿोॾि आई, ॿिए साल तमामु घणियूं बरसातूं पयूं। जॾहिं ॿोॾि आई त उन वक़्तु असां ॾिठो त साॼे पासे ते जेको असांजी ड्रेनेज जी तमामु वॾी रिथा आहे RBOD वारी, उहा तबाह थी वई। जॾहिं त ॿिए साल जॾहिं बरसातूं पयूं त LBOD जेको हिकिड़ो तमामु वॾो प्रोजेक्ट आहे, पुराणो प्रोजेक्ट आहे, उहो उबतो वहण जे करे बरसातुनि खां वधीक असांखे नुक़सानु ॾिनो। उन LBOD वारो जेको सिम नालो आहे उन त ओवरऑल सिंध में ड्रेनेज जी सॼी हिस्ट्री छा आहे, सिंधु दरिया ते जेके बैराज अॼा उन हवाले सां गॾोगॾु बैराजनि सां गॾोगॾु इहे सभु ड्रेनेज जूं रिथाऊं शुरू थियूं न थियूं। असां ॾिठो माज़ी में जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई, उन खां पोइ मुशरफ दौर में बि हिकिड़ो मुहिम हली त का ड्रेनेज अकार्ड पाकिस्तान अंदरि थियणु खपे। उन हवाले सां हिकिड़ो ड्राफ्ट बि ठहियो, पर उन ड्राफ्ट ते केतिरो अमल थियो केतिरो न थियो उन ते बि ॻाल्हाईंदासूं। नेशनल ड्रेनेज प्रोग्राम बि हिकिड़ो शुरू कयो वियो माज़ी जी हुकूमतुनि पारां। हाणे हिकिड़ो वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्लान बि हिन वक़्तु जारी आहे। त इहे सभु शयूं असां डिस्कस कंदासूं ऐं कोशिशि कंदसि त हिन प्रोग्राम में असां हिन जो घणो हिसो कवर करे सघूं। जेकॾहिं असां हिन खे मुकमिल तौर ते अॼोके हिन प्रोग्राम में कवर न करे सघियासीं त ॿिए प्रोग्राम में ज़रूरु असां कोशिशि कंदासूं त हिन सॼे मामले ते असां तफ़सीली ॻाल्हाए सघूं पंहिंजे हिन राजधानी टाइम में, ऐं सिंध जे माण्हुनि जी रहनुमाई बि थी सघे। ऐं उनखां सवाइ असां इहो बि ॾिसंदासूं त इहे सभु शयूं बहितर कीअं करे सघजनि थियूं। ऐं हिन हवाले सां असांखे अॼोके हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जिन, जेके रिथाबंदी वारी डिवीज़न जा सेक्रेटरी बि रहिया। इन सॼे इशूज़ ते उन्हनि जो तमामु घणो कमु रहियो आहे। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी सर, पहिरीं त जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तव्हां तारीख़ी पस मंज़र आहे जेको हिननि ड्रेनेज जी रिथाउनि जो ऐं ओवरऑल जेका सूरत हाल आहे, ओवरऑल जेकॾहिं असां शुरू कयूं त सिंध में जेको बैराज सिस्टम आहे सो त हुयो ई कोन, ऐं जेके उथल वाह हूंदा हुया जेके इनंडेशन कैनाल असां चवंदा आहियूं, उन ते जेका आहे सॼी जेका आहे आबादी थींदी हुई। ऐं उन जे करे छा थींदो त जॾहिं पाणी दरियानि में पाणी ईंदो ख़ुशूसनि त असांजो ऐं मीरनि ऐं उन खां अॻे ज़माने में पंवर साहिबु जेका हिस्ट्री ॾिनी आहे सिंधी खे त मुख़्तलिफ़ ज़माननि में मौसमी वाह या मुंदाइता वाह जंहिंखे चवंदा हुआसीं ठहिया उहे। ऐं पोइ जॾहिं दरिया जी लेवल मथे थींदी उहो वाह वहंदा, ऐं जॾहिं दरिया लहिजी वेंदो त उहो वाह न थींदा हुया। ऐं जेका आबादी पोइ थींदी या त उन वाहन ते थींदी या रेज़िडुअल ते थींदी। जेकॾहिं कणिक जेका थींदी त उहा बोसी कणिक थींदी जेका रेज़िडुअल ते थींदी। ऐं जॾहिं वाह चढ़ियल हूंदा पाणी हूंदो असां वटि राइस थींदो। तंहिंजे करे सिंध वाज़ बेसिकली जेका तव्हां प्री पार्टीशन जे डेज़ में या तव्हां ॾिसंदो त सिंध जो जेको स्टेपल डाइट हो त चांवर हुयो, कणिक जेका आहे सा घटि हुई। ऐं उहो चांवर जे करे ऐं जेको आहे सो चांवर ऑब्वियसली इहो जेको आहे सो ख़रीफ़ जो आहे। ऐं ॿियो सिंध में कपह थींदी, जीअं मुंहं जे देड़े वारा चवंदा त कपह थींदी, कपिड़ा हूंदा, नीरोली हूंदा हुया। त इहा कपह ऐं चांवर इहे बेसिकली ॿई जेके तव्हां ॾिसो ख़रीफ़ जा क्रॉप आहिनि। ख़रीफ़ चइबो आहे त जंहिं मुंद में पाणी जेको आहे सो वाधारो हूंदो आहे अप्रैल खां वठी वेंदे अक्टूबर ताईं। त उहो सॼो सिस्टम पियो हलियो। ऐं इहा ॻाल्हि आहे त मिसाल तौरु मीरनि जे ज़माने में असांजे सिंध जी आबादी घणी मतिलबु जॾहिं पार्टीशन थी आहे त असांजी आबादी 46 लख, जॾहिं सखर बराज ठही आहे त असांजी आबादी 30 लख। त जॾहिं अंग्रेज़ वटि सखर बराज जो प्रपोज़ल वियो त बाबा हे पाणी सखर में भरायो, चयो बराज केरु चया 30 लख त माण्हू आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि में न ॾुकर या का शिकायत, छाकाणि सिंध जेका आहे मच्छी मानी वारा चवंदा हुआ हर को मच्छी मानी हूंदो, मच्छी बि थींदी मानी बि हूंदी। सिंध में ॾुकर जो असांखे को मिसाल कोन थो मिले। धारियुनि जूं काऊं थींदियूं उहे अलॻि डिफिकल्टी एरियाज़ हूंदियूं बिकॉज़ ऑफ आसूदगी, पर इन करे 2 ॻाल्हियूं थियूं त सिंध में कॾहिं ॾुकर जो मिसाल कोन थो मिले। ॿियो सिंधी कॾहिं बुख में हुया ई कोन जो सिंध को टपी करे ॿाहिरि वञी हमला कनि। तंहिंखां असांजे मिज़ाज में सूफ़ी मिज़ाज असां इन करे उहे कंटेंटेड पीपल, कुदरत रब पाक असांखे राज़ी रखियो। पाणी असां वटि जाम हो, मच्छी असां वटि जाम हुई, असांखे कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत कोन्हे। जंगजू असांजी तबियत में कोन हा, अलबत्ता जेके ओड़े पाड़े खां या बलूचिस्तान खां या राजस्थान खां, राजस्थान डेज़र्ट थर एरिया हो पहाड़ी एरिया, उहो बुखिया माण्हू इकोनॉमिकली कॾहिं कॾहिं एक्सप्लोर कॾहिं कॾहिं जंग कंदा त असांखे लश्कर रखणा पिया, जंगियूं विड़ियूं पियूं। बाक़ी मां नथो सम्झां त सिंधी कॾहिं हिस्ट्रीअ में कॾहिं ॿाहिरि निकिरियो विड़िया, छाकाणि दे नेवर नीडेड। हिकिड़ो मिज़ाज जी अगराई कोन कई, अगराई जो तबियत कोई ज़रूरत कोन्हे। ॾिसो न इकोनॉमिक जेके नीड्स हूंदियूं आहिनि से माण्हू खे कंदियूं आहिनि। तंहिंजे करे असां तबियत में जेको सोफ़ियानोपन जेको आहे, जेको तबियत में सिंध जी माण्हू जे में जेको एग्रेसिवनेस कोन हुई, सो इन
अगराई जो तबियत कोई ज़रूरत कोन्हे सही। ॾिसो न इकोनॉमिक जेके नीड्स हूंदियूं आहिनि से माण्हू खे कंदियूं आहिनि तंहिंजे करे असां तबियत में जेको सोफ़ियानोपन जेको आहे जेको तबियत में सिंध जी माण्हू जे में जेको एग्रेसिवनेस कोन हुई सो इन जो सबबु इहो त उहे वरी सेल्फ सफिशिएंट अहिड़ी का ज़रूरत कोन्हे उन जे करे पोइ जॾहिं अंग्रेज़ वटि प्रपोज़ल वियो बॉम्बे में त भई बराज ठाहियूं त पोइ अंग्रेज़ चयो त फ़िलहालु जल्दी न कयो पोइ इन ॻाल्हि बराजनि जी ज़रूरत बेसिकली इकोनॉमिकली को वधीक पॉलिटिकली थी जो पंजाब जिते पॉपुलेशन प्रेशर बिल्टअप पियो थिए ऐं जिते अंग्रेज़ पंजाबियुनि खे घणे को घणियूं ज़मीनियूं ॾियण लाइ तयारी पियो करे ऐं सतलज सिस्टम ते ज़मीनियूं ॾिनई पंजाबियुनि खे त पोइ हिन जो त इंडस ते बि असां बराजूं ठाहियूं तंहिंखां पोइ रियलाइज़ कयो सिंध जे माण्हुनि सिंध जी पॉलिटिकल गवर्नमेंट्स बॉम्बे प्रेसिडेंसी ऐं अंग्रेज़ सरकार त न बाबा सिंध जो पाणी पोइ सिंध खे चयो त बाबा तव्हां पाण पंहिंजी सिक्योर कयो बराइजिस ठाहियो त जीअं तव्हांजो पाणी सिक्योर थिए पोइ आस्ते आस्ते उन पाणीअ खे यूज़ कबो पर तव्हां पंहिंजो पाणीअ ते राइट कयो त असां वटि उहो बराइजिस जो सिस्टम थियो ऐं तव्हांखे यादि आहे जे सखर ऐं 2-3 में ज़मीन असांजी त ज़मीन घणी माण्हू वठण वारा कोई कोन आहे ऐं सखर बराज जी ज़मीन टिल टुडे बि अञा ताईं तव्हांखे ज़मीनूं सखर बराज जूं नज़र ईंदियूं जेका उहा असांखे ॾियण लाइ एतिरी ज़मीन अलाह जे महिरबानी सां निकिती त बराजिस जॾहिं निकितियूं त पोइ पाणीअ जी जेका आहे सा विरासत शुरू थी पाणी जी डाइवर्शन शुरू थी पाणीअ जी स्पिरिट शुरू थी हूअं त लिमिटेड पॉकेट्स में पाणी वेंदो उथल थींदी पाणी वापसि हली वेंदो ॻाल्हि ख़तमु थींदी पोइ जॾहिं बैरेजिस ठाहियूं त बैरेजिस जे करे 2-3 ॻाल्हियूं थियूं हिकिड़ो त पाणी जो जेको आहे ॾाढो खापो वधियो जे मिसाल तौरु हूअं जेका तव्हांखे ॾिसंदो त चवंदा आहिनि त प्री पार्टीशन 80 MF पाणी दरिया में वेंदो हुयो रेगुलरली वेंदो हुयो माना त जेको पाणी ईंदो तव्हांजो 20-30% ख़र्चु थींदो आबादी में 80-70% हलियो वेंदो हाणे ॻाल्हि उबती थी वई आहे कंहिं साल पाणी वञे ई कोन थो कंहिं साल पाणी घटि थो वञे छाकाणि पाणीअ जे यूज़ मथे बि बिल्टअप थिया सिंध में बि बिल्टअप थिया इन करे जेको आहे सो हाणे कमु थियो हाणे जॾहिं पाणी तव्हांजे सिस्टम में अची वियो त पाणी वञे काॾे छाकाणि जो जॾहिं अंग्रेज़ बैराज ठाहिया त पोइ हिन चयो त बाबा बैराज में दरिया खे आणण लाइ तव्हांखे दरिया खे ट्रेनिंग वर्क्स चइबो आहे अलाइनमेंट करणी पवंदी आहे त दरिया छाकाणि इंडस इज़ अ मैंड्रिंग उहो झेड़ालू रहियो कॾहिं हेॾे वहे कॾहिं हेॾे वहे तव्हां मथो में जहाज़ में सेटल हेठि हूंदो हीअं वर करे ईंदो आहे त उनखे क़ाबू करण लाइ हिननि बैराज सां गॾोगॾु पोइ बंदनि जो कल्चर ठाहियो ऐं बंद पोइ 2 सबबनि जे हिकिड़ो त पाणीअ खे दरिया में आणण लाइ ॿियो पाणी जेकॾहिं दरिया में ऐं जेकॾहिं पाणी कंहिं बि हंध ते ॿाहिरि निकिरी वञे थो बंदनि में नथो अचे त माना पोइ बैराज त बेकार थी वेंदियूं तंहिं करे सॼे सिस्टम में हिन सिंध में 12 बंद जी लाइन इंट्रोड्यूस कई जॾहिं बंद ते अची विया दरिया खे ॿिन्ही पासनि ॾों त तव्हांजो पाणी दरिया में वञणु बंदि वापसि वञणु बंदि थी वियो माना जेकॾहिं बारिश पए या जेकॾहिं काथो पाणी भॼे त उहो पाणी दरिया में वापसि न वेंदो त पोइ दरिया ऐं पोइ दरिया मथे थियणु शुरू कयो त सिंध में हिन वक़्तु दरिया ज़मीन जे सतह खां मथे आहे पोख जे सतह खां मथे थो वहे बंदनि जे अंदरि बंदि आहे पंजाब में या मथे ॿिए हंधि कहिड़ी ॻाल्हि कोन्हे उते जेको पाणी फालतू थिए थो दरिया में वापसि माना हाणे बरसातूं पवनि या ओचितो को बंदि टुटे त उहो पाणी दरिया में वापसि न वेंदो तमामु घटि रेयर केसिस में वेंदो छाकाणि जो तव्हां जेके ॾिठो त जेको सखर जो पाणी ट्रोड़ीअ जो किरियो सो पहिरियों मंछर में कठो थियो मंछर खां पोइ दरिया में हुजे दरिया हेठि लथो दरिया हेठि लाइ त पाणी मंछर में मंछर को अॻिते वञे आहे तंहिंजे करे चवंदा त मंछर ऐं दरिया जो इश्क आहे त दरिया टुटंदो उहो इश्क पंहिंजी जाइ ते हूंदो पर उहो दरिया जॾहिं 40 में थियो 44 जी बोड में थियो हिन बोड में थियो त पाणी वञे आख़िर मंछर निकितो पोइ मंछर छाकाणि मंछर जा ग्रेडियंट्स वरी बि घटि आहिनि हेठां जे करे 100-200 फुट 250 फुट घटि त उहो अहिड़े नमूने पाणी दरिया में कोन थो वञे जेको तव्हां हीअ जेको बोडियूं थियूं अञा बि बरसातूं जेके थियूं त कोशिशि करे हिन LBOD में जेको पाणी कढी सघिया थो कढिया डाइवर्ट करे दरिया डाइवर्ट करे नाला खोड़ी कढियऊं पर हूअं पाणी न निकिरी सघियो ऐं तंहिंखां 2-2 साल पाणी जेको आहे बीठो रहियो त इहो इन जे करे जॾहिं दरिया जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेको पाणी जेको डाइवर्ट थियो त लेफ्ट बैंक ऐं राइट बैंक खे असां अलॻि अलॻि ट्रीट कंदासीं त राइट बैंक में जेको आहे सो तव्हांजो हिन वक़्तु जेको आहे सो तक़रीबन 15.2 मिलियन एकड़ फीट पाणी डाइवर्ट थिए थो थ्रू कैनाल्स जंहिंमें गुडू बैराज जा कैनाल मेन आहिनि सखर कोटड़ी जो हिकिड़ो आहे पर गुडू ऐं सखर बैराज जे कैनाल सां ऐं लेफ्ट बैंक में छाकाणि जो लेफ्ट बैंक ते जेको आहे सो मुंदाइता वाह न आहिनि उते सदा वाह आहिनि जेके पेरिनियल कैनाल्स आहिनि त उते जेको पाणी डाइवर्शन जेका आहे 26.8 MF आहे कुल 42 MF पाणी उहो डिपेंड अपॉन द ईयर कॾहिं 39 बि थिए कॾहिं 40 बि थिए कॾहिं 45 बि थिए त 42 MF पाणी तव्हांजो जेको आहे सो दरिया मां निकिरी करे तव्हांजो पट ते पखिड़िजी थो वञे माना ज़रई मक़सदनि लाइ जेको ज़रे मक़सद लाइ ऐं जेको आहे सो तव्हांखे जेको इहो 48 या 49 MF जेको डाइवर्ट थिए थो जंहिंमें 14 मेन कैनाल्स आहिनि ऐं
13,325 माइल्स जेके आहिनि से उन कैनाल जी लेंथ आहे। तव्हां स्प्रेड ॾिसो न, सही 13,300 माना 21,000 खां मथे किलोमीटर। ऐं अवां वटि जेको आहे सो 42,000 वाटर कोर्सिस आहिनि जेके पाणीअ खे पहुचाइनि था ज़मीनुनि ताईं। ऐं 42,000 वाटर कोर्सिस जी जेका लेंथ जेका आहे 75,000 माइल आहे, माना 1.25 लख किलोमीटर्स में तव्हांजो पाणीअ जा रस्ता वञनि था। त इहो पाणी जॾहिं वञे थो, इहो पाणी फैलिजे थो, तॾहिं तव्हांखे जेको आहे सो आबादी बि थिए थी ऐं पोइ पाणी ज़मीन बि कुझु खणे थी, छाकाणि जो पका न आहिनि। हाणे वाटर लाइनिंग कई अथऊं वाटर कोर्सिस जी, पर बाक़ी वाह तव्हांजा कहिड़ा तव्हांजा माइनर्स त उहो सभु कचा। त इहो जेको बि पाणी बैकग्राउंड इहो पियो ॿुधाए त जेको बि तव्हांजो पाणी जेको सिस्टम में वञे थो सो अंदरि ज़मीन में वञे थो पियो। ऐं उहो ज़मीन में छाकाणि जो तव्हांजो जर जेको आहे खारो आहे, छाकाणि जो समुंड जेको आहे जोग्राफिकली सॼो सिंध समुंड आहे, पोइ 1000 साल या 2,000 या 50,000 साल अॻु समुंड लही वियो, त पोइ उहो जेको आहे जर में समुंड रहिजी वियो, त तव्हांजो सॼो जर जेको आहे सो खारो आहे। ऐं तव्हांजो 70-80% जर जेको आहे खारो आहे, माना उहो पाणी तव्हां इस्तेमालु कोन था करे सघो। इन जे मुखार छा आहे जो पंजाब में जेतिरो पाणी वञे थो ओतिरो पाणी उहो हर साल पंजाब 45 मिलियन एकड़ फुट पाणी ज़मीन मां ॿाहिरि कढे थो। माना उते वाटर लॉगिंग जो प्रॉब्लम इन करे कोन थो थिए हिकिड़ो, त उते डेवलपमेंट वर्क्स थी विया, स्काप्स ठही विया ऐं इंडस बेसिन वर्क्स ठही विया। इन खां पोइ जेको हुन ज़मीन जेको नेचुरल जेका अहिड़ा आहे त उहो पाणी जेको दरिया में या वाहन में वापसि थो वञे, ग्रेडियंट्स अहिड़ा आहिनि। ऐं टियों त जेकॾहिं पाणी अंदरि वञे थो त उहो पाणी वरी ॿाहिरि करे आबादी माण्हू त हुनखे डबल फ़ाइदो थियो, वाटर लॉगिंग बि घटिजी वई, ज़मीन बि ख़राबु कोन थी, मिठो पाणी बि वधियो ऐं आबादी बि वधी। बिल्कुलु तंहिंजे करे इहो जेको आहे सो वॾो वाज़े फ़र्क़ु आहे सिंध ऐं पंजाब जो पाणीअ जे लिहाज़ खां ऐं ड्रेनेज जे लिहाज़ खां। ऐं इन बैकग्राउंड में जेको आहे असां ॾिसंदासीं त पोइ जॾहिं बैराजिस ठही वियूं त 2-3 में जॾहिं बैराज ठहे थी, 3 में त खां पोइ जॾहिं कोटड़ी बैराज ठहे थी त का बि असांखे ड्रेनेज जी स्कीम नज़र कोन थी अचे। पोइ इनखे तव्हां कोताही चओ प्लैनिंग जी या टेक्निकल माण्हुनि जी कोताही चओ या त प्रायोरिटीज़ जी ॻाल्हि ई, छाकाणि जो बैराजिस सां ज़मीन अचे थी, पाणी अचे थो, वाह निकिरनि था, माण्हू पॉलिटिशियन या गवर्नमेंट वधीक इंट्रस्टेड हुजे थी। ऐं जेकॾहिं तव्हां वाटर लॉगिंग में त कोई इंट्रस्टेड कोन्हे, छाकाणि वाटर लॉगिंग में त इहो त हिकिड़ो दूर रस्त हिकिड़ी सोच जी ॻाल्हि आहे त भई जेकॾहिं असां इहे वाह कोटिया त गॾु असां नालियूं बि खोटियूं, हा त इहो जेको एक्स्ट्रा पाणी जेको थिए हा सो असां कढी करे कंहिं पासे फिटो कयो आहे। इहा रियलाइज़ेशन माण्हुनि में पोइ हुयूं आहिनि, किराए शुरू थी जीअं बैराजिस थियूं। मां सम्झां थो त असां अख़बार पढ़णु शुरू कयो 1950 में, इहे ॻाल्हियूं ईंदियूं त सिम जो पाणी ऐं बुर्ज जो पाणी ऐं कलर ऐं सिम जो कलर नाला असां ॿुधणु लॻासीं। नाज़रीन प्रोग्राम में ॿेहर भलीकार चऊं था तव्हांखे। साईं तव्हां ॻाल्हि पे कई अयूब ख़ान जे दौर में जेके जी, छाकाणि जो अयूब ख़ान जे दौर में जॾहिं इंडस बेसिन ट्रीटी जॾहिं साइन थो थिए त पोइ पाणी जा ॿिया मसइला ईंदा रहिया। वर्ल्ड बैंक जॾहिं इन थी वई सॼे सिस्टम में त पोइ हुननि बि इहो रियलाइज़ कयो। अयूब ख़ान जॾहिं वियो हुते कैनेडी उन ज़माने में हुते ॻाल्हाई, हुननि पंहिंजा एक्सपर्ट्स मोकिलणु शुरू कया। त हिन सभ खां पहिरियों हुनखे वधीक थियो त लोअर इंडस प्रोजेक्ट हिन शुरू कयो, छाकाणि जो हिते वधीक सीवियरिटी हुई वाटर लेक जी। मूं तव्हांखे चयो त किराए शुरू थी वई ऐं असां हेठि हुयासीं, असांजो जेको नेचुरल ग्रेडियंट्स जे करे असांखे प्रॉब्लम शुरू थी विया। प्लस कोटड़ी बराज जो पाणी बि अचणु शुरू थी वियो, सखर बराज जो पाणी बि अचणु शुरू थियो, कोटड़ी अचणु शुरू थियो, गुडूअ जी तयारी पई थी, चङो गुडू 55-56 में शुरू थी वियो, पर 60 ताईं। ऐं मुंहिंजे ख़्याल में उन ज़माने फ़ौजियुनि खे जॾहिं ज़मीनियूं मिलियूं त फ़ौजियुनि बि रियलाइज़ कयो, अयूब ख़ान खे पाण ख़ुदि टनो मोहम्मद ख़ान इन इलाइक़े में ज़मीन मिली रियलाइज़ कयो हेॾे त सिम कलर आहे। सो हिननि पोइ इंगेज कया जेके लोअर इंडस प्रोजेक्ट पंहिंजो लोअर इंडस रिपोर्ट चइबी आहे, उहे जेका हंटिंग ऐं मैकनिवर्स उन्हनि जेका आहे सो बेसिकली ॿिनि साइड्स ते कमु कयो। हुननि अलॻि आइडेंटिफाई करे छॾियो हिकिड़ो लेफ्ट बैंक ऐं ॿियो राइट बैंक। पोइ जेको LBOD जेके असां चऊं था त उहो लेफ्ट बैंक आहे, RBOD जेको आहे राइट बैंक आहे। हुननि ॿिन्ही ते सेपरेट स्टडीज़ जेके कयूं। लेफ्ट बैंक जी स्टडी अलॻि हली, पहिरियों जेको आहे सो लेफ्ट बैंक जी हली, जो लेफ्ट बैंक इज़ रिच। लेफ्ट बैंक ते जो मूं तव्हांखे चयो त पाणी बि वधीक थो वञे, यानी की 2/3 पाणी ओॾे थो वञे, 1/3 ओॾे थो वञे। ऐं कोटड़ी इलाइक़ो बि लेफ्ट बैंक में थो अची वञे ऐं ज़रख़ेज़ ज़मीनूं लेफ्ट बैंक में वधीक आहिनि, सदावाह आहिनि हुते। त इन करे लेफ्ट बैंक ते वधीक कमु शुरू कयो। पोइ हिकिड़ी ड्रेन ठही, उन में घणियूं ज़मीनूं हिते वारनि खे लेफ्ट बैंक ते ई मिलियूं। हा, छाकाणि जेका धारियुनि जी आबादी आहे लेफ्ट बैंक ते वधीक। इवन
हुर तहरीक खां पोइ जेका बि सेटलमेंट थी सा बि लेफ्ट बैंक ते थी, हुर तहरीक जो ज़ोर बि लेफ्ट बैंक ते बिल्कुलु। मखीअ जे ॿेले में सेटलमेंट लेफ्ट बैंक ते थी, वर्ल्ड वार 1 जा जेके सिपाहियुनि खे इनाम बि लेफ्ट बैंक ते मिलिया। त इहो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको असांजे लेफ्ट बैंक खे हमेशह वधीक हुनखे प्रायोरिटाइज़ कयो वियो। त लेफ्ट बैंक त जॾहिं शुरू थियो त पोइ हिननि ऐं इन ॿाहिरि हिकिड़ो इहा लोअर इंडस प्रोजेक्ट जे मूं शुरू कयो, ॿियो जेको मां त पीटर लेफ्टन जेका रिपोर्ट आई त हुननि जेके 2 मॉडल ॾिना, हिकिड़ो सरफेस ड्रेनेज हो ऐं ॿियो जेको आहे सो सब सरफेस हो। सब सरफेस माना ट्यूबवेल्स, त ज़मीन जे अंदरि। त हिननि जेको आहे सो सब सरफेस जे करे हिननि हिकिड़ो स्काप प्रोग्राम शुरू कयो, त सैलिनिटी कंट्रोल ऐं रिक्लेमेशन प्रोग्राम। स्काप जो माण्हू इहो SC जेको आहे एस फॉर सैलिनिटी कंट्रोल रिहेबिलिटेशन प्रोग्राम। त स्काप प्रोग्राम जॾहिं शुरू थियो त हुननि पंजाब में प्रेफरेबल कयो ट्यूबवेल्स खे, छाकाणि हुननि इहो त भई ट्यूबवेल करे वाटर टेबल घटि करे ऐं उहो पाणी इस्तेमालु थींदो जो मिठो पाणी, इन करे पंजाब में स्काप 1, स्काप 2, स्काप 3। असां वटि स्काप जो कंसेप्ट आयो त असांखे वरी ड्रेनेज जो प्रॉब्लम, स्काप जो पाणी त निकितो। असांजो पहिरियों जेको थियो स्काप ख़ैरपुर शुरू थियो अगेन इन 60s। जॾहिं आउं ख़ैरपुर में पढ़ंदो 58-59 में, त असां ॿुधंदासीं त भई स्काप कॉलोनी बि ठही आहे, स्काप ख़ैरपुर जो कमु बि हलियो आहे। त उहो स्काप ख़ैरपुर जेको आहे उन वक़्तु पहिरियों शुरू थियो हुयो, छाकाणि ख़ैरपुर में 2 वाह पूरो ख़ैरपुर में, ख़ैरपुर रियासत अंग्रेज़ सां विढ़ी करे थियो त असांजा वाह तव्हांजा हितो लंघंदा तॾहिं असांखे 2 वाह ॾींदव। ॾिसो न ज़ोर रियासत जो। त ख़ैरपुर ईस्ट ऐं ख़ैरपुर वेस्ट, त उते वधीक पाणी हुयो त पोइ वधीक वाटर लॉगिंग जा इशूज़ थिया मुंहिंजे ख़्याल में। त उहो जेको आहे सो इस ख़ैरपुर में हिसाब ख़ैरपुर शुरू थियो, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते वरी पोइ हिननि जेको आहे सो हिकिड़ी स्पाइनल ड्रेन जो तस्वुरु आहे त भई हाणे जेकॾहिं असां स्काप जेकॾहिं हणूं बि सयूं, इहो पाणी कयूं काॾे? बिल्कुलु वाहन में पाणी विझंदा त पाणी वाहन जो पाणी कोन्हे, त पोइ वरी इहो ड्रेन जो तस्वुरु आयो। हाणे ड्रेन जे तस्वर ते हिकिड़ी स्पाइनल ड्रेन थिए, पर सुवाल आहे ड्रेन अगेन तस्वर ते भई ड्रेन जो पाणी काॾे वञे? दरिया में वापसि हिकिड़ो त टेक्निकल सबब आहे, हिकिड़ो दरिया में इन करे वापसि नथा विझी सघूं जो लेवल्स जो सुवालु आहे। ॿियो दरिया में जे पाणी विझी नथे की लोअर हेठियां जेके आहे दरिया में पाणी खणंदा उन लाइ प्रॉब्लम थींदो, छाकाणि पाणी तमामु ख़राबु पाणी हो, अहिड़ो त पाणी कोन्हे जो मिठे जीअं पंजाब जो मिठो पाणी मिठे पाणी मिलायो ख़ैरु आहे, पर जे खारो पाणी विझंदो त हेठि सैलिनिटी वधंदी। त पोइ इहो हिकिड़ो ड्रेन जो तस्वुरु आयो ऐं 80 में हिकिड़ो स्पाइनल ड्रेन हिकिड़ो थियो। पोइ फाइनली जेको तस्वुरु 90s में, यानी की 60 में हिकिड़ी ॻाल्हि शुरू थिए थी, रिपोर्टूं अचनि थियूं, त तव्हांखे टाइम लॻे थो ॿुधायां। 90s में वञी उहो फ़ैसिलो कयोसीं त बाबा हिकिड़ो लेफ्ट बैंक आउटफॉल ठहंदो, जेको ख़ैरपुर खां जेके ख़ैरपुर, पोइ नवाबशाह, पोइ सांगड़, पोइ हैदराबाद, पोइ मीरपुर ख़ासि, इहे सभिनी ज़िलनि खे कवर कंदो, बदीनो खणंदो वञी उहो ठटे मुसंड में पवंदो। सो दैट वाज़ LBOD जॾहिं उहो जेको आहे सो शुरू थियो ऐं LBOD जो कमु जेको आहे शुरू थियो। पहिरियों प्रोजेक्ट जी मूंखे जेतिरो कास्ट यादि आहे त जेका 18 अरब शुरू थी, पोइ डॉलर जी बि वधंदो वियो, डॉलर बि घटि, फाइनली इहो प्रोजेक्ट जॾहिं पूरो थियो वञी 10 सालनि में, त इट वॉज़ 30 बिलियन प्रोजेक्ट। उन ज़माने 30 बिलियन, ठीकु आहे न। अॼु त उहो वरी 60-70 अरब थी वञे। बिल्कुलु उहो जेको LBOD जेको सो इहो थियो किसो त जॾहिं LBOD थियो। हाणे अचूं था राइट बैंक ते, त राइट बैंक ते 2-3 प्रॉब्लम्स पैदा थिया, छाकाणि जो गुडू बराज थी त पट फीडर बि निकितो। हाणे पट फीडर बि अहिड़ी एरियाज़ में हुयो जिते न को ड्रेनेज जी, न का ॻाल्हि ई, को वर्जन लैंड हो। ॿियो पट फीडर जा ग्रेडियंट्स जेके सिंध को थोरो मथे आहे, बलूचिस्तान में जीअं वियो, त पट फीडर जा पहिरियां प्रॉब्लम शुरू थिया वाटर लॉगिंग जा। पोइ उते हुननि हिकिड़ो हैरदीन प्रोजेक्ट ईजाद कयो, हैरदीन 1, हैरदीन 2। हुन में छा हो त पाणी जेको आहे सो ड्रेन में हाणे स्प्रेड करे छॾियो त पाणी जेको आहे सो एवोपरेट थी वञे, पर हालत इहा थी पाणी एवोपरेट न पियो थिए, जो पाणी जो क्वांटम एतिरो करे वरी जॾहिं मींहुं पियो पए, अल्टीमेटली उहो पाणी अची वरी इंडस ॾे पियो पवे। हेठि ग्रेडियंट्स जेके हेठि पिया अचनि, त कश्मीर शहदाद कोट थियो, या त FV बंदि ते रुकिजे पियो, या त पंहिंजो हेठि हलियो पियो अचे, त इहो नुक़सानु ॾियणु लॻो। त वरी इहो ख़्यालु थियो त पाणी इहो जो पाणी, पहिरियों ॻाल्हि त हैरदीन जो पाणी, ॿियो जेको ख़ुदि हिननि 2-3 स्काप शुरू कया उन ज़माने में। हिकिड़ो स्काप लाड़काना शिकारपुर जेको पार्टी जकाबाद ज़िलो, शिकारपुर ज़िलो, हिन करे उते उहे ड्रेन्स हुयूं ऐं थोरा ट्यूबवेल, घणी ड्रेन्स। उते वरी इहो प्रॉब्लम पैदा थियो त इहे ड्रेन्स से पाणी काॾे वञे। पोइ चऊं त भई डिप्रेशन आहे हमर लेक, पाणी हमर लेक ताईं पहुचऊं। पोइ स्टेज इहा थी त हमर लेक में हैरदीन जो पाणी बि जॾहिं हे बि आहे त हमर लेक ओवरफ्लो थियणु लॻी। पोइ हिन चयो त चङो ठीकु आहे, स्काप नॉर्थ दादू था ठाहियूं, माना उनखे पोइ हिननि वरी MNV ड्रेन जो नालो ॾिनो, मेन नारा वैली ड्रेन। त असां पोइ हाणे इहे डेवलपमेंट जेके थियनि थियूं 80s खां वठी इहे डेवलपमेंट थियनि थियूं पियूं, त पोइ वरी हिननि 90s में स्काप नॉर्थ दादू ठाहे, MNV ड्रेन ठाहे, पाणीअ खे अची दंगु कयो मंछर ते। त हाणे हिननि चयो त मंछर में जॾहिं असां पाणी पहुचायोसीं त
ॾाढो सेटिस्फाई थी विया। चऊं त भई इहो 700 mm मां मंछर जहिड़े ज़माने मंछर में पाणी अचे पियो त असां एतिराज़ु कयोसीं एज़ अ गवर्नमेंट ऑफ सिंध, भई तव्हां इस बाबदाक जो था पर चवंदा आहिनि इहो घणो पाणी कोन्हे, इहो 7 आख़िर जॾहिं मंछर में पाणी आयो देन वी डिटेक्टेड उहो 3,500 मिलियन MPP पंहिंजो PPM हुयो। PPM माना पार्टिकल्स पर मिलियन, त जेको 750, 1200, 1300 ताईं गवारा हूंदो आहे, माना त इरीगेशन बि थी सघे थी, पी बि सघिजे थो पियो, पर उहो पाणी 3,500 PPM थी वियो। माना त उनजी कोड़ाण जेका हुई सा जेको असांखे ॿुधायो वियो हो त को 5 दफ़ा वधीक हो। बिल्कुलु सो ऑब्वियसली असां लाइ प्रॉब्लम पैदा थियण मंछर जो पाणी ज़रील थी मंछर जो पाणी त वरी ह्यू एंड किराए शुरू थी, इन्वायरमेंट्स उथिया, हज़ारे घर जेके मंछर ते जिन जो रोज़गार हुयो, बबड़ मच्छी बेह शिकार उहे सभु दरबदर थी विया। ऐं अॼु बि जेके उहे मुहाणा अञा ताईं मंछर जा मुहाणा सेटल कोन थी सघिया, के तो तव्हांजे डैम ते वेठा आहिनि, के हिते मंगला ते हलिया विया, के तरबेला ते हलिया विया, के हेठि किंजर लेक ते हलिया विया। त इहो हिकिड़ो इन्वायरमेंटल इशू थियो, ह्यूमनिटेरियन प्रॉब्लम थियो, त वरी थियो त बाबा इहो वरी त गड़बड़ थी वई। पोइ बेनज़ीर पोइ वरी चऊं त चङो ठीकु आहे भला हिकिड़ो LBOD था ठाहियूं पिया, RBOD पोइ उनखे नालो ॾिनो RBOD2, त इहो जेको MNV ड्रेन जो पाणी बजाए मंछर जे दरिया में विझिजे। हाणे अगेन आई एम टॉकिंग 90s, बिल्कुलु 80s जे एंड में मंछर ताईं MNV ड्रेन पहुती, 90s में वरी बेनज़ीर साहिब जी सेकेंड गवर्नमेंट में इहो इशू आयो त उते उन्हनि वरी पोइ उते किन एक्सपर्ट चयो, आउं बि उन मीटिंग में हुउसि, त भाउ इहो पाणी जेको तव्हां खारो पाणी जेको मंछर खे त ख़राबु कयो अथव, तव्हां चयो इहो हाणे छाकाणि इन जेको डिज़ाइन जेको थियल हो, ऐं अनफॉर्चुनेटली जेके पंहिंजो हंटिंग सर्विस वारा उन्हनि बि उनजी जेका ड्रेन ॾेखारी फाइनली ॾेखारियऊं त मथो पाणी अचे पियो न, त मंछर जे आस पास दरिया में माना दरिया जे ग्रेडियंस ते घटि आहे, त भले इहो दरिया में पाणी वञे विदाउट रियलाइज़िंग इट। थोरो बि इन अंदाज़े में इंटरनेशनल जेके एक्सपर्ट आया उन्हनि जो बि इहो ख़्यालु, छाकाणि हुनजो इहो अंदाज़ो हो त इहो पाणी जेको आहे 750, 1200 उन दे नेवर रियलाइज़ इन जी कोड़ाण हूंदी। बिल्कुलु छाकाणि कहिड़ी सैंपल पाणी जा सैंपल जी चेंजिस थी रहनि थियूं। बिल्कुलु वधीक पाणी ईंदो रिजीम में त पाणी डाइल्यूट थी वेंदो, बहितर थी वेंदो, घटि पाणी हूंदो किन महीननि में ड्राए थो हुजे त वधीक थो पाणी खारो थिए, पंचो वाटर अलॻि निकिरे, सारियाल जो पाणी असांजो जेको आहे सो सुको सारियाल न आहे, असांजो आलो सारियाल आहे, ड्राई राइस असां कोन्ह कंदा आहियूं, असांजा वेट राइस हूंदा आहिनि जंहिंमें बेशुमार बेहद पाणी हूंदो आहे, ज़रूरत हुजे हुनजो पाणी बीठो हूंदो आहे, उहो पाणी फारिग अॻो पाणी त निकिरंदो न, त पाणी निकिरी काॾे वञे। ऑब्वियसली इहे सभु इशूज़ थिया, उहो पाणी पोइ वधीक ज़मीनियूं पियो ख़राबु करे, वाटर लॉगिंग वधीक पई थिए, त राइट बैंक पंहिंजे लेखे बर्बादु पियो थिए, लेफ्ट पंहिंजे लेखे थो, लेफ्ट जो सॉल्यूशन LBOD अचियो, पोइ राइट जो RBOD, त उहो असां हुनखे नालो ॾिनोसीं RBOD2, त इहो RBOD जेको आहे सो RBOD आयो, RBOD1 मंछर खां वञे त मंछर त उहो मंछर में वञाए बजाए मंछर जे सिंधूअ में विझिजे। इहो जॾहिं 94 में आयो बेनज़ीर साहिब जे साम्हूं, त उते किन दोस्तनि असां एतिराज़ु कयो त बाबा इहो पाणी पहिरियों त इहो पाणी त अंदाज़े खां वधीक आहे, नंबर 1 वधीक ख़राबु आहे, ऐं दरिया में पाणी घटि आहे, इहो पाणी तव्हां दरिया में विझो था, ऐं दरिया में जॾहिं इहो पाणी कोटड़ी वेंदो, कोटड़ी कराची वेंदो त माण्हू मरंदा। सही ह्यूमनिटेरियन प्रॉब्लम अलॻि, इरीगेशन जो प्रॉब्लम अलॻि, ऐं बिलो कोटड़ी जेका इरीगेशन ॾींदी सैलिनिटी वधी वेंदी, तंहिंजे करे हिन चयो त चङो ठीकु आहे, वर्ल्ड बैंक में असां लोधी साहिब हो त बेनज़ीर साहिब चयो त लोधी साहिब सां ॻाल्हायो, कुझु एक्सपर्ट मोकिले, माण्हू मोकिले त इनखे ॾिसनि त हाणे इनखे छा कयूं। अब्दुल करीम लोधी साहिब उहो वर्ल्ड बैंक में डायरेक्टर हो, पाण नालो वठी चई त लोधी साहिब इहो त माण्हू मोकिलनि चयो। पोइ जॾहिं आया एक्सपर्ट हुननि चयो त भई इन जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त साइफन ठाहिजे। साइफन इहा त हिते हणी करे हिकिड़ो पाइप दरिया खे टपाइजे ऐं दरिया टपाए LBOD में विझिजे, छाकाणि उन टाइम ते LBOD जो तयारु थी वियो हो। बाबा दरिया तो ईअं कीअं साइफन टपे, चयूं त सवण बराज था ठाहियूं, त सवण बराज साइफन ऐं RBOD जो LBOD सां लिंक, इहे टई हिकिड़ा कंपोनेंट जेके अची आया साम्हूं आया, उन्हनि जी जॾहिं फिज़िबिलिटी थी त पोइ घणनि चयो त इहो त वेरी कॉस्टली आहे फिट। पर असल जेको हिन में इशू आयो, छाकाणि जो LBOD ख़तमु ठही चुको 90s में, तक़रीबन डिज़ाइन बि थी चुको, वही बि चुको, त हुन चयो बाबा हिन जी त कैपेसिटी 12,000 आहे, जेकॾहिं तव्हां इहो पाणी आणंदो 4 या 5 या 6,000, त हिन जी त माना सॼो तव्हांजो LBOD खे तव्हां या त ॿियो गॾोगॾु ॿियो कैनाल ठाहियो, गॾोगॾु जेको ॿियो कैनाल वञे इन रिजीम में, जेको RBOD लाइ अलॻि हुजे, हा जेको RBOD जो फ्लो राइट बैंक जो फ्लो खणे, या त इनखे वाइडिंग कयो, इनखे वाइड न कयो त रुगो ॾिसो न, रुगो नाली त वाइड कोन थींदी न, नालीअ सां गॾु पोइ जेके ज़मीनियूं, पोइ वाटर कोर्सिस, पोइ उते जेके एक्वाडक्ट्स ठहिया, जेके पुलियूं ठहियूं, के हज़ारे स्ट्रक्चर्स जंहिंखे चइबो आहे, उहे स्ट्रक्चर्स बि तव्हांजा रीडिज़ाइन पिया अथनि। माना
वॾो प्रोजेक्ट, हुन चयो त बाबा तंहिंखां पोइ सवण बराज जो बि डाउटफुल थी वियो, पाणी जी अवेलेबिलिटी जो इशू थी वियो, वाटर अकार्ड खां पोइ झेड़ा वधीक शुरू थिया, सवण बराज वॉज नॉट पार्ट ऑफ द वाटर अकार्ड, सवण बराज बि छुटी, साइफर बि छुटी, एल बी छुटी, पोइ वरी चऊं चङो ठीकु आहे भले हाणे इन ते था सोचूं। पोइ एतिरे में बाय द टाइम मुशरफ साहिब जी गवर्नमेंट अची वई, मुशरफ साहिब गवर्नमेंट, पोइ इन में सोचूं था त भई इन खे पोइ तोड़ ताईं पहुचाइजे, पोइ फ़ैसिलो थियो त इन खे मंछर खां बाएपास करे इन खे तव्हां अॻिते वञो। इन लाइ वरी 2-3 प्रपोज़ल आया। हिकिड़ो प्रपोज़ल इहो ॾिनो त पंहिंजो खीरसर टकरनि में को डिप्रेशन्स आहिनि, सही, त इन डिप्रेशन में पाणी विझो। इहे डिप्रेशन में पोइ 2 फ़ाइदा थींदा, हिकिड़ो त इहो पाणी हिते इकठो थींदो, माना समुंड ताईं न वेंदासीं, ॿियो त इन डिप्रेशन मां जेका बाफ़ निकिरंदी त जबल सरसब्ज़ थी वेंदा। सही, इट वॉज आइडिया, बिल्कुलु। पर इन ते वरी फीज़िबिलिटी थी, डिटेल फीज़िबिलिटी थी त भई जबलनि तां पाणी कीअं पहुचाए ॾे, टकर खोटणा पवंदा, अगेन द कास्ट इफेक्टिव इशू। वरी कंहिं चयो त न बाबा इहो त को डिपेंडेबल सोर्स त कोन्ह थींदो, छाकाणि जबलनि में तव्हां पाणी बीहारियो, इहो पाणी बीहारियो जेको तव्हांजो निकितो, सुभाणे बारिश थी पए हेवी, उहो ओवरफ्लो थो थिए, माना वरी पाणी तव्हांजो साॻियो ज़मीन में पाणी किरंदो, इन करे इहा ॻाल्हि कोन हूंदी। फाइनली वॾा झेड़ा थिया, 3-4 अलाइनमेंट ठहियूं, बिल्कुलु। इदरीस साहिबु उन ज़माने में जवान थी वियो, सेक्रेटरी साहिबु थी वियो, उन खां अॻे मुज़म्मिल साहिबु हुयो, जी हा, ऐं आउं प्लैनिंग कमीशन में पोइ मोटी अची सेक्रेटरी थियुसि, त असां सभु जेके इन ते अची पंहिंजे ॾिसणु लॻासीं त इन खे कीअं कजे, ऐं फाइनली वी अराइव एट त बाबा इन खे बि समुंड में बीठो कजे। बिल्कुलु। असां प्रोजेक्ट ॾिनोसीं वापदा खे, ऐं वापदा जेका हुनजी कास्ट ठाही सा ठाही को 64 अरब रुपया। बिल्कुलु। असां चयो वापदा जी कास्ट इन में वापदा जो ओवर हेड्स वधीक ॻाल्हि, त असां चयो इन प्रोजेक्ट खे ॿीहर ठाहियो। मुशरफ ज़माने में वरी हुन ते ॿीहर वेठासीं, पहिरियों 14 अरब जो प्रोजेक्ट ठहियो। पोइ जॾहिं कमु शुरू थियो ॾिठोसीं त बाबा लैंड कंपनसेशन वधीक थो ॾियणो पए, जेके स्ट्रक्चर्स आहिनि से ज़रूरत को वधीक आहिनि, छाकाणि आबादी इलाइक़े में वञे थो। इन खां पोइ जेका गुंजाइश जेका आहे उनखे रीवर्क आउट करिणो पियो, जो बिल विच में ॿिया फ्लैट्स आया, ॿोॾियूं आयूं, कुझु ॿिया डेवलपमेंट थियूं। पोइ फाइनली असां वञी इन ते अराइवेट थियासीं, मुंहिंजे ख़्याल में 97-98 में, त इहो 2000 साल बाद इहो 3 अरब जो प्रोजेक्ट बीठो, जंहिंखे असां चऊं था हाणे RBOD 2। इहो RBOD 1 उहो जेको समुंड में वञिणो हो उहो जेको आहे सो कोन थी सघियो, RBOD 2 थियो। हाणे RBOD 2 जो प्रोसेस हले ई पियो, त जमाली साहिबु अची वियो। जमाली साहिबु चयो त बाबा मुंहिंजो मसइलो त तव्हां हल ई कोन कयो, मुंहिंजे में हैरदीन ड्रे में ऐं जेके मुंहिंजा जेके ज़िला आहिनि बलूचिस्तान जा, जंहिंमें जाफ़राबाद आहे ऐं नसीराबाद आहे ऐं पाटली जेकबाद आहे, इहो पोइ RBOD 3 जो तस्वीर थी वियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त जनरल मुशरफ पंहिंजी स्पीच में हिकिड़ी में बाक़ाइदे हवालो ॾिनो त RBOD जा एॾा वॾा पैसा, पहिरीं प्रोजेक्ट एॾो एतिरा घणा पैसा ख़र्च ॾेखारियूं, हीअ ॾिसो असां कमाल करे ॾेखारियो, तमामु घटि पैसनि में प्रोजेक्ट पिया कयूं। हा, त टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो, ऐं ब्रेक खां वापसि अची वरी आउं चाहींदुसि त पाण तव्हां हिस्ट्री ॿुधाई RBOD LBOD जी, पर हाणे पाण LBOD ते जेकॾहिं फोकस करियूं त LBOD ठहियो, पोइ हुन में कहिड़ा प्रॉब्लम थिया, उन करे जेके गुज़िरियल बरसातुनि में जेके तबाहियूं आयूं, त उनखे पाण कंक्लूड करियूं हिन प्रोग्राम जे आख़िरी पोर्शन में। ईंदड़ प्रोग्राम में पोइ वरी RBOD जा सभु इशू, त RBOD उहो वरी कास्ट केतिरी वधी, मसइला कहिड़ा आहिनि, छा आहिनि, उहो पाण पोइ मुंहिंजे ख़्याल में अॼोके हिन प्रोग्राम में उनखे पूरो कोन करे सघंदासीं, तंहिं करे वरी उहो ईंदड़ प्रोग्राम छॾींदासीं। उन खां सवाइ ड्रेनेज अकार्ड जी बि मूं शुरू में ॻाल्हि कई, उहो बि हिकिड़ो तमामु वॾो इशू हो। NDP जेको नेशनल ड्रेनेज प्रोग्राम शुरू कयो वियो, उहो छा हो, उनजा नतीजा कहिड़ा निकिता, फ़ाइदो थियो, नुक़सानु थियो, उन ते बि ज़ाहिर ॻाल्हाइणो आहे। त उहो सभु शयूं मुंहिंजे ख़्याल में अॼोके हिन प्रोग्राम में कवर कोन करे सघिबियूं। त टाइम थियो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां वापसि अची असां ॾिसंदासीं LBOD जो सिंध जे माण्हुनि तमामु घणो नालो ॿुधो आहे। LBOD जे करे तमामु वॾियूं तबाहियूं आयूं, उन ते वर्ल्ड बैंक जी हिकिड़ी मिशन बि आई, ऐं उन जेका हुनजी डिज़ाइनिंग हुई उन ते एतिराज़ बि उथिया हुआ, वापडा खे ज़िम्मेदारु करार ॾिनो वियो हो, ऐं तमामु घणा इशू आहिनि LBOD जे हवाले सां, उनजो ज़िक्र कंदासीं। अचूं था नंढी साई खां पोइ।